कातिल हिन महिल ताईं गिरफ़्तार न थियो आहे ऐं सोशल मीडिया खे उहो इस्तेमालु बि करे थो। असांजे मुल्क में कहिड़ी टेक्नोलॉजी आहे, उहो सोशल मीडिया जे ज़रिए हू कुझु रखे बि थो। सभु कानून हरकत में कोन आयो आहे। मुंहिंजो निड़ो बेगुनाह तड़पाए ज़ालिमनि मारे छॾियो आहे। हिन महिल ताईं उहो त छा, पर जंहिं ते मूंखे शक आहे उहे बि एस एच ओ कोन खयां आहिनि। मुंहिंजो मुतालबो इहो आहे, मुंहिंजो हिकु नुक़्तो आहे, मुंहिंजो हिकु मुतालबो आहे, मुंहिंजो हिकु सुवालु आहे उन हर माण्हूअ सां आहे जेके हिन उहिदनि ते बि वेठा आहिनि ऐं अलाह साईं उनखे इज़त बि ॾिनी आहे। जे मुंहिंजे खून सां इंसाफ़ न कंदा त उन्हनि खां उहो ख़ुदा पुछंदो ऐं हिन धरतीअ ते उहे इंसान पुछंदा। मां उहो थो चवां, मुंहिंजे पुट जो कातिल गिरफ़्तार कयो, एस एच ओ मोरो हटायो। मूंखे एस एच ओ ते को बि एतबार न आहे। हिन खे गिरफ़्तार कोन कंदो। अञा बि थी सघे थो पोइ अञा बि मुंहिंजो ध्यानु थिए, सुभाणे मुंहिंजी ज़िंदगी हली वञे ऐं इहो मूंखे पक आहे। मुंहिंजी ज़िंदगी वेंदी। मां अॼु बि चवां थो, सुभाणे बि चवां थो, मूंखां पोइ जेके मुंहिंजा भाइर आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, उहा इहा जंग जारी रहंदी ऐं इहो कातिल गिरफ़्तार जेसि ताईं न थींदो असां रोड तां कोन उथंदासीं। तव्हां करायो आहे उनखे घणो वक़्तु थी चुको आहे? असांजे केस खे तक़रीबन 24 कलाक जो टाइम वरितो आहिनि। 24 खे 48 खे शायदि 72 कलाक थी चुका आहिनि। त हिन महिल ताईं का बि